बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां तव्हां लाइ पचाए रहिया आहियूं मिठे में सूजी जेका हर घर में आमतौर ते पचाई वेंदी आहे। असां सिंधियुनि जो हिकिड़ो मुनफ़रिद तरीक़ो आहे सूजी पचाइण जो। अचो तव्हांखे ॿुधायूं त असां कीअं था पचायूं ऐं तमामु आसान आहे, खाइण में बि ॾाढी मज़ेदार आहे। सभ खां पहिरीं मां 1 कप सूजीअ जो खयों आहे या 1 प्याली सूजीअ जी। हुन खां अलावा 1 कप खंड जो, जेतिरी खंड इस्तेमालु थींदी असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। फ़िलहालु असां हिते जेको 1 कप खंड जो खणी वरितो आहे। उन खां अलावा 1 कप खीर आहे। हीउ कढ़ियल खीर बि खणी सघो था, कचो खीर बि खणी सघो था, जेको खीर तव्हांजे घर में अवेलेबल हुजे, इन जो कोई इशू न आहे। उन खां अलावा हिते मां जेको गिहु खणी रही आहियां। तव्हां डाटा वारो गिहु बि खणी सघो था, सिंधी गिहु बि खणी सघो था, मखण बि इस्तेमालु करे सघो था, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। उन खां अलावा हिते लूणु रखियो आहे मां 1 चमची, फ़िलहालु जेतिरो इस्तेमालु थियो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खां अलावा सना फ़ोटा, हिननि जो बिज सां गॾु इस्तेमालु कंदासीं। 1 गिलास पाणीअ जो। उन खां अलावा आख़िर में सजावट जे लाइ ॾूंघी ऐं किशमिश। हिकिड़ी आहे तई जेका तव्हां इस्तेमालु कयो। 1 प्याली गिह जी मां तईअ में विझां पई। असां बिजनि जो फ़ोटनि जो बिज कढी वरितो आहे, इहो असां हिन में शामिलु था कयूं गिह में। त जीअं थोरो टिड़की वठे, थोरो गरम थी वठे ऐं फ़ोटनि जो बिज असां गिह में पचाए ॾींदासीं त गिह न ख़ुशबू चङी तरह गिह में शामिलु थी वञे। असां हिनखे चङी तरह 1 खां 2 मिंट जेको आहे फ़ोटनि खे पचाए वरितो आहे। फ़ोटनि जी ख़ुशबू चङी तरह गिह में छॾे ॾिनी आहे। हाणे असां हिते शामिलु कंदासीं पंहिंजी सूजी। हिते तव्हांखे सूजी खे चङी तरह गिह में भुञी वठिणो आहे। जीअं सूजी बिल्कुलु गोल्डन थी वञे, थोरो पंहिंजो कलर चेंज करे वठे, ख़ुशबू अचे सूजी मां, चङी तरह भुञी वठे। हिते सूजी असां थुल्हे दाणे वारी इस्तेमालु करे रहिया आहियूं। 2 क़िस्मनि जी सूजियूं मिलंदियूं आहिनि, हिकु सने दाणे वारी, थुल्हे दाणे वारी। हिते असां वटि सूजी थुल्हे दाणे वारी आहे। ॾिसो थी सूजी असांजी तक़रीबन गोल्डन थी चुकी आहे। एतिरी असांखे वधीक गोल्डन करण जी ज़रूरत न आहे। हिन खां वधीक कंदासीं त सूजीअ जो कलर बिल्कुलु चेंज थी वेंदो। हाणे हिते ई असां हिन में शामिलु कंदासीं 1 कोप खीर जो। 1 कोप खीर जो शामिलु करण खां पोइ हुन में असां शामिलु कयूं था खंड जो कोप। फ़िलहालु असां 1 कोप विझी था ॾिसूं, जेतिरी असांखे ज़रूरत हूंदी हुन में पोइ शामिलु कंदासीं वधीक। खंड विझण खां पोइ हिनखे चङी तरह घुमाइणो आहे। खंड पंहिंजी चाश छॾींदी। हिनखे चाश में ई थोरी देरि भुञी वठंदासीं असां। खीर यकदमि ख़ुश्क थी चुको आहे, पर सूजी अञा असांजी ॻरी न आहे। हिते असां सम्झो खंड खे ई भुञी रहिया आहियूं, खंड में अञा बि सूजी भुञी रही आहे। हिते चङी तरह अञा घी निकिरंदो रहंदो ऐं चाश थींदी रहंदी। सूजीअ खे चङी तरह खंड में ई भुञी वठिजो। असांजो खीर बिल्कुलु ख़ुश्क थी वियो आहे ऐं खंड बि बिल्कुलु ख़ुश्क थी वई आहे। ऐं असांजी हिन प्याली सूजीअ में 1 कोप खंड जो इस्तेमालु थियो आहे। हिते असां चखे ॾिठी आहे, टेस्ट करे ॾिठी आहे, बिल्कुलु नॉर्मल मिठो अथसि, असांजे घर जे टेस्ट जे मुताबिक़। हाणे हिते मां शामिलु करे रही आहियां 1/2 चमचो लूण जो, या ज़रूरत जे मुताबिक़। ऐं लूण सां गॾु ई मां शामिलु कंदसि हिन में पाणीअ जो, छो जो हीअ थुल्हे दाणे वारी सूजी आहे त अञा हीअ सूजी ॻरी कोन्हे का। हिते मां हिन में शामिलु थी कयां 1 गिलास या गिलास जेतिरो ज़रूरत मुताबिक़ हूंदो पाणी। हाणे हिते असां सूजीअ खे ढक था ॾेई छॾियूं। असांजे ख़्याल मुताबिक़ हिन में सॼो गिलास पाणी जो पवंदो। असांखे त अंदाज़ो हूंदो आहे पचाइण जो अक्सर करे, इन करे हिन में सॼो गिलास पाणी जो हलियो वियो आहे।
हाणे तक़रीबन ये असांखां 5 खां 10 मिंट सूजी पचण में वठंदी। चुल्हे दाणे वारी सूजी हुई त हिनखे असां हाणे ढक करे छॾियूं। 5 खां 10 मिंट सूजी चङी तरह पची वञे ऐं ॻरी वञे। हिते असां सूजी खे ढक ॾेई छॾियो आहे ऐं 2 खां 5 मिंट हिनखे असां पचण था ॾियूं। हिते बाहि असां बिल्कुलु दम जेतिरी करे छॾी आहे, छो जो सूजी हुई पाणी न ख़ुशि करे छॾियो आहे। त हिते सम्झो त दम वांगुरु हिनखे असां छॾे था ॾियूं 5-10 मिंट। असांजी सूजीअ खे 5 मिंट थी चुका आहिनि। अचो त ॾिसूं कीअं थी। बिल्कुलु घी साइडुनि खां निकिरी चुको आहे। पंहिंजे घीअ में सूजी भुॼी रही आहे। सूजी बिल्कुलु असांजी परफेक्ट तयारु आहे। हाणे ठीकु आहे, असां हिन में थोरो ड्राई फ्रूट शामिल था करे छॾियूं। असां वटि आहे किशमिश ऐं डुंगी जेका असां सनी कटे वरिती आहे। चाहियो त 5 मिंट वरी ॿियो दम ॾेई छॾियो, छो जो डुंगी थोरी सख़्तु हूंदी आहे त दम ॾेई छॾियो। असां डुंगीअ खे थोरी देरि गरम पाणीअ में रखियो। हिनखे असां हिनखे तड़को था ॾियूं। डुंगीअ खे बिल्कुलु तयारु आहे, छो त असां डिश आउट कयूं। तमामु आसान ऐं झटपट पचण वारी सूजी आहे ऐं खाइण में बि ॾाढी मज़ेदार ऐं ॾाढी ताक़त वारी आहे। उमेद त अॼु जी डिश तव्हांखे ॾाढी वणंदी। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। असां पंहिंजे पाण में आहियूं, तव्हां पंहिंजी सपोर्ट जी असांखे ज़रूरत आहे। महिरबानी करे असांजे चैनल खे वधि खां वधि लाइक कंदा, शेयर कंदा ऐं कमेंट कंदा ऐं पंहिंजी राय जो इज़हार कंदा। उमेद अॼु जी डिश तव्हांखे ॾाढी वणंदी। तमामु आसान, तमामु सादो तरीक़ो आहे, सिंधी तरीक़ो आहे। असांजे घर में अक्सर ईअं ई सूजी पचंदी आहे। उमेद त तव्हांखे अॼु डिश ॾाढी वणंदी। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। वरी मिलंदासीं कीअं ॿिए प्यारी डिश सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।